بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على حبيبنا محمد وآله. هي التأملات القرآنية असांजो जेको बरनामज आहे आयत हिकिड़ी पढ़ी ऐं उन जी माना कढंदा आहियूं ऐं उन जा हुकुम अहकाम जेके आहिनि दोस्तनि खे तर्जुमो करे ॿुधाईंदा आहियूं। हीअ तअमुलात अलक़ुरानी 141 हिसो आहे ऐं अॼु जेके असां वटि आयत आहे उहा सूरत अल मुम्तहिना। सूरत अल मुम्तहिना 2 नंबर आयत खां वठी हेठि हलंदासीं। हिकिड़ी आयत पढ़ी उन मां फ़ाइदो वठंदासीं। ॿियो नंबर जेके 2 नंबर जेके अचे थी आयत, अल्लाह ताला चए थो लन तनफ़अकुम अरहमुकुम। उन खां पहिरियां जेके इन यस्क़फ़ूकुम यकूनु लकुम अअदाअ व यबसुतु इलैकुम अयदियहुम व अलसिनतहुम बिस्सूअ यवद्दू लौ तकफ़ुरून लन तनफ़अकुम अरहमुकुम वला औलादुकुम यौमल क़ियामह यफ़सिलु बैनकुम वल्लाहु बिमा तअमलून बसीर। ई 2 आयतूं आहिनि। अल्लाह ताला हिन सूरत में मुम्तहिना में असांखे नसीहत करे थो ऐं वाज़ करे थो ऐं सम्झाए थो त इन यस्क़फ़ूकुम, इहे जेके काफ़िर आहिनि या हिंदू आहिनि या ग़ैर मुस्लिम आहिनि कहिड़ा बि हुजनि, इन यस्क़फ़ूकुम जे उन्हनि खे न वारो मिले तव्हां ते त यस्क़फ़ूकुम यकूनु लकुम, त ओॾीमहिल तव्हांखे दुश्मनी ज़ाहिर करे ॾींदा। हूअं त तव्हां सां कचहरियुनि में गॾु, शादियुनि में गॾु, भतनि में गॾु, ईदुनि में गॾु, पर जन हुननि खे फ़ुर्सत थोरो मिली इन शइ में त जन हुननि खे फ़ुर्सत तव्हांखे मिली विया त उहो तव्हांखे छा कंदा, यस्क़फ़ूकुम यकूनु लकुम अअदा, ओॾीमहिल हुननि जी दुश्मनी ज़ाहिर थी पवंदी। यकूनु लकुम अअदाअ व यबसुतु इलैकुम अयदियहुम, ऐं देरि न कंदा, हथ सां बि तव्हांखे विढ़ंदा त ऐं तव्हांखे तकलीफ़ बि ॾींदा। ऐं इहे ओॾीमहिल सभु शइ ज़ाहिर यबसुतु इलैकुम अयदियहुम व अलसिनतहुम, ऐं ज़बान सां गारियूं बि ॾींदव। ववद्दू लौ तकफ़ुरून, ऐं हुननि जी दिलि चाहे थी त तव्हां मुस्लमान छो हओ, तव्हां अलाह खे छो था मञो, अलाह जे हुकुम ते छो था हलो, ऐं तव्हां बि असां वांगुरु थियो त काफ़िर थियो त बहितर आहे। छो जो हींअर जे ॾिसंदो न मुस्लमाननि जी ग़लबत आहे त असां सां तमामु भलो हलंदा, पर जे हुननि खे न थोरी बि फ़ुर्सत मिली वई इन ॻाल्हि में त पोइ जे असां ते जे ग़ालिब थी विया इहे काफ़िर, अल्लाह ताला चए थो त पोइ तव्हांखे कोन छॾींदा। छो जो अल्लाह दिलनि जो मालिक आहे, हुनखे ख़बर आहे। ववद्दू लौ तकफ़ुरून, ऐं न राज़ी थींदा जेसिताईं तव्हां काफ़िर उन्हनि वांगुरु थियो। ऐं इहे क़ुरैश में आयत नाज़िल थी हुई त छो जो के मके में माण्हू मुस्लमान अहिड़ा हुआ जो हुननि खे बि राज़ी, मुस्लमाननि सां बि गॾु हुआ, मुस्लमान बि हुआ अंदर में, पर काफ़िरनि सां बि ॻाल्हि ॿोल हूंदी आहिनि, दिलि हूंदी आहिनि त हीअ बि असांजा वॾा आहिनि, हीअ बि हीअं आहिनि। त अल्लाह ताला उन्हनि जे बारे में इहा नाज़िल कई त तव्हां जा हिकिड़ो पासो वठो, जा हेॾे जा होॾे। छो जो के माण्हू हलंदा आहिनि ॿिनि काठियुनि ते, हेॾे बि। सो अल्लाह साईं चयो त इहे ई जेके आहिनि हींअर तव्हां सां खिलनि ॻाल्हाइनि था ऐं तव्हां सां ऐं मोहबत बि ॾेखारनि था, पर इहे मुनाफ़िक़ आहिनि। ऐं जेॾीमहिल हिननि खे न वारो मिलंदो तव्हां मां त तव्हांखे कोन छॾींदा, ऐं तव्हांखे हथनि सां बि विढ़ंदा, ज़बान सां तव्हांखे गारियूं बि ॾींदा, ऐं तव्हांखे क़त्लु करण में बि देरि न कंदा। ऐं हुननि जो छा दिलि इहा ई चवंदी वद्दू लौ तकफ़ुरून, हुननि जी दिलि चाहे थी त असां वांगुरु काफ़िर थियनि त बहितर आहे। ऐं उन खां पोइ जेके आयत मथे अल्लाह साईं इन सूरत में चए थो लन तनफ़अकुम अरहामुकुम, त हिते चए थो तव्हांखे पंहिंजी माइटी मिटी बि कोन कमु ईंदी। वला औलादुकुम, न तव्हांजो औलाद तव्हांखे कमु ईंदो। यौमल क़ियामह, क़यामत जे ॾींहुं। छो इहे माण्हू इहे छो कंदा, ईअं मुस्लमाननि नबी करीम सां बि गॾु हूंदा ऐं हुननि सां बि काफ़िरनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदा। छो जो हुननि जा चाचा बि काफ़िर हुआ, मामा बि काफ़िर हुआ, जा पुट काफ़िर हुआ। त तंहिंजे करे हिते अल्लाह साईं चए थो त तव्हां जे उन्हनि जे हेठां ई कयो था, हुननि जी पॉलिसी कयो था ऐं तव्हां सम्झो था त तव्हांखे ई कमी था। पर हिते अल्लाह साईं चए थो लन तनफ़अकुम अरहामुकुम, जेके तव्हांजा मिट माइट आहिनि, चाचा आहिनि, माइट सौट आहिनि, पुफियूं आहिनि, मासियूं आहिनि, तव्हांखे क़यामत ॾींहुं इहे कमु ईंदा कोन। खणी तव्हांजो औलाद हुजे, यौमल क़ियामह यफ़सिलु बैनकुम, अल्लाह साईं चए थो तव्हांखे धार करे छॾींदो, उहा शइ ख़तमु थी वेंदी। वल्लाहु बिमा तअमलून बसीर, अल्लाह खे ख़बर आहे जेको तव्हां कमुकार कयो बि था ऐं छा बि था कयो ऐं जेके अमल कयो बि था इन शइ में। छो तव्हां हींअर उन्हनि जी पॉलिसी कयो था, हेठां ई कयो था। छो जो असांजा माइट मिट आहिनि, असांजा वॾा आहिनि, चाचा आहिनि, जा मामा आहिनि, जा पीउ आहिनि, जा छा बि आहिनि। त पर अल्लाह साईं चए थो त तव्हां मुस्लमाननि सां हो त मुस्लमाननि सां थी रहो, जे काफ़िरनि सां हो त काफ़िर थी रहो। बाक़ी तव्हां हेॾे बि पॉलिसी कयो था, हुननि सां बि हलो था, हिननि सां बि हलो था, इहा हिकिड़ी मुनाफ़िक़त आहे।
ठीकु आहे। ऐं वरी अॻिते असांखे अलाह चईं लन तनफ़अकुम अरहामुकुम, तव्हांखे इहे अॻिते बि क़यामत ॾींहुं कोन कमु ईंदा, इहे पुट या चाचा या मामा जेके तव्हांजा खून आहिनि या माइट आहिनि या छा बि आहिनि जेके तव्हां उन्हनि जे पॉलिसी करण में लॻा पिया हो, इहे क़यामत ॾींहुं तव्हांखे कोन कमु ईंदा। इहे ॿ आयतूं थियूं। टी आयत इन जे हेठां जेकी आहे वॾी आयत उन मां थोरो असीं हिसो वठूं था त क़द कानत लकुम, अलाह साईं चए थो क़द कानत लकुम उसवतुन हसना, तव्हांजे लाइ हिकिड़ो सिंपल अलाह ताला दुनिया में मोकिले छॾी, कहिड़ी उहा आहे फ़ी इब्राहीम, इब्राहीम अलैहिस्सलाम जी अलाह ताला हिते ॿुधाए थो त फ़ी इब्राहीम वल्लज़ीन मअहु इज़ क़ालू लिक़ौमिहिम इन्ना बुराअ मिनकुम व मिम्मा तअबुदून मिन दूनिल्लाह कफ़रना बिकुम वबदा बैनना व बैनकुमुल अदावत वल बग़दाअ अबदन हत्ता तुअमिनू बिल्लाहि वहदह। हिते ॾिसो न इब्राहीम अलैहिस्सलाम जी अलाह असांखे सिंपल अलाह साईं ॻाल्हि छाजे लाइ थो ॿुधाए त तव्हां उन्हनि जे इबरत छो नथा वठो। इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उन सां जेके मोमिन हुआ उन्हनि छा चयो, लक़द कानत लकुम उन्हनि में उसवतुन हसना, तव्हांजे लाइ सिंपल उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ो वठो। वल्लज़ीन मअहु जेके इब्राहीम अलैहिस्सलाम सां गॾु हा, इज़ क़ालू लिक़ौमिहिम पंहिंजे माइटनि मिटनि खे उन्हनि छा चयो, पंहिंजे वेझनि खे छा चयो, त उन्हनि पंहिंजे माइटनि मिटनि खे छा चयो त इब्राहीम वल्लज़ीन मअहु इज़ क़ालू लिक़ौमिहिम इन्ना बुराअ, असीं तव्हां खां परे था थियूं, असीं तव्हां खां बरी आहियूं, असीं तव्हां खां ऐं तव्हां जेके अमल जेको वमा मिम्मा तअबुदून ऐं जेको तव्हां जंहिं शइ जी तव्हां इबादत कयो था असीं तव्हां खां इन शइ में शरीक न थींदासीं। बुराअ मिनकुम व मिम्मा तअबुदून, ऐं जेकी शइ तव्हां इबादत कयो था मिन दूनिल्लाह अलाह खां सवा कफ़रना बिकुम वबदा बैनना व बैनकुमुल अदाव, असीं तव्हां जेके तव्हां इबादत कयो था बूतनि जी या कंहिं कब्रुनि जी या जबलुनि जी, असांजो अलाह मालिक ख़ालिक आहे ऐं तव्हांजा इलाह इहे आहिनि, असीं तव्हां मां न आहियूं, तव्हां असां मां न आहियो। ऐं बदा बैनना व बैनकुमुल अदाव, तव्हांजी ऐं असांजी दुश्मनी शुरू आहे, दुश्मनी वल बग़दा ऐं दिलि में बुग़्द उहा बि शुरू आहे। अबदा हत्ता तुअमिनू बिल्लाहि वहदह, जेसिताईं ताईं अलाह खां सां तौहीद न कंदव, अलाह जी इबादत ॾे न मोटंदव, अलाह खां सवाइ ॿिए कंहिंखे न पुकारींदव, तेसिताईं असीं तव्हांजा दुश्मन हूंदासीं ऐं तव्हांजो बुग़्द दिलि में रखंदासीं। हत्ता तुअमिनू बिल्लाहि वहदह, हिते ॾिसो अॻिते चए थो इल्ला क़ौलु इब्राहीम लिअबीह, इब्राहीम सिर्फ़ु चयो पंहिंजे पीउ खे त लअस्तग़फिरन्न लक वमा अमलिकु लक मिनल्लाहि मिन शै, इब्राहीम अलैहिस्सलाम सिर्फ़ु चयो त मां पंहिंजे पीउ खे चई मां अलाह खां माफ़ी वठंदुसि तुंहिंजे लाइ, मां तुंहिंजे लाइ इस्तिग़फ़ार अलाह खां घुरंदुसि। वमा अमलिकु लक मां अलाह खां मुंहिंजो अलाह ते को थोरो कोन्हे या न, मां अलाह खां घुरंदुसि, मां अलाह खे सिर्फ़ु पुकारींदुसि। वमा अमलिकु, ऐं मुंहिंजे हथ में कुझु न अथई। ॾिस नबी आहे इब्राहीम अलैहिस्सलाम अलाह जो प्यारो आहे, पर पंहिंजे पीउ खे छा थो चए वमा अमलिकु मिनल्लाहि मिन शै, त हिते इब्राहीम ॾिसो न अलाह खे पुकारे थो त बाबे खे हिदायत ॾिए ऐं शिरक खां बचाए, पर वरी पीउ खे बि चए थो मां तुंहिंजे लाइ इस्तिग़फ़ार बि कंदुसि, अलाह खां माफ़ी बि घुरंदुसि, तुंहिंजे लाइ हिदायत बि घुरंदुसि, पर मूं ईअं न सम्झ मुंहिंजे हथ में का शइ आहे, अलाह जे चाहे त तोखे हिदायत ॾिए या न ॾिए, ऐं उनखे अलाह सां हिदायत बि न ॾिनी। रब्बना अलैका तवक्कलना व इलैका अनबना व इलैकल मसीर, पोइ दुआ इब्राहीम अलैहिस्सलाम जी इहा आहे रब्बना अलैका, अलाह ताला असांजी तवक्कुल तो ते आहे। हीअ टे आयतूं आहिनि पर अज़ीम आयतूं आहिनि। बराअ में उलमा चवनि था त हिकिड़ो ॾिसो इहो हिकिड़ो असांजे लाइ दर्स थी वियो त तव्हांखे माइट मिट कोन कमु ईंदा जो तव्हां उन्हनि जी हेठां ई कंदव, तव्हां हुननि जी तव्हांजी हुन पॉलिसी कंदव त उहे तव्हांखे क़यामत ॾींहुं पुट हुजनि, पीउ हुजे, माइट हुजनि, वेझा हुजनि, छा बि हुजे, खून बि हुजे, क़यामत ॾींहुं कोन कमु ईंदो जे हू शिरक ते आहिनि। त अॼुकल्ह जेके मुशरिक आहिनि ॾिसो असांजे मुल्कनि में क़बरुनि ते पिया आहिनि, दरगाहुनि ते बि था फिरनि, उते बि था बासूं बासिनि, त असांखे इन्हनि मुशरिकनि खां इहो ई करिणो पवंदो। बदा बैनना व बैनकुमुल बग़दा, दिलि में हुननि जे लाइ बुग़्ज़ रखूं ऐं हुननि खां बराअ कयूं, हुननि खां बराअ, असां हुननि वांगुरु न आहियूं, न हू असां वांगुरु थींदा, जेसिताईं तौहीद ते अचनि, अलाह जी इबादत जे लाइ अचनि ऐं अलाह खे पुकारनि, अलाह खे मञनि, अलाह खे सॾु कनि ऐं ॿियनि अवलिया खे, क़बरुनि खे, दरगाहुनि खे, पीरनि खे, इन्हनि खे छॾनि, छो जो इहे बाना आहिनि, अलाह जा बाना आहिनि, कमाए विया हिन दुनिया मां, हाणे असीं उन्हनि में टंगिजी पऊं न, असीं जे हुननि जेके अमल कया असांखे उहे अमल करणा पवंदा। त हीअ ॾिठो न सॼो अलाह साईं असांखे चए अलाह साईं चए थो लक़द कान लकुम उसवतुन हसना,
लक़द कानत लकुम उसवतुन हसना, ही हिकिड़ी सिंपल तव्हांजे लाइ ॻाल्हि आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे वालिदैन खे छॾे ॾिनो, पंहिंजे क़ौम खे छॾे ॾिनो, पंहिंजे माइट मिटनि खे छॾे ॾिनो, ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम सां जेके माण्हू ॿिया बि हुआ उन्हनि बि ईअं कयो ऐं उन्हनि चयो बि बराअतु मिनकुम, इन असीं तव्हां खां परे हूं, तव्हां असां खां परे हो, मिनकुम उमिमा ताबुदून, ऐं जेके तव्हां शयूं इबादत कयो था, जीअं अॼु क़बूरी आहिनि, क़बरुनि ते पिया आहिनि, अलाह जे वलियनि खे बि था सताइनि, इहे बि उन्हनि वांगुरु आहे, छो जो उहे बि वास्ता वठंदा ऐं इहे बि वास्ता था वठनि। त कफ़रना बिकुम, असीं तव्हां शइ जेकी तव्हां इबादत था कयो, तव्हांजी इबादत खां असीं काफ़िर आहियूं, ऐं तव्हां असां खां नथा मञो त ठीकु आहे, जे तौहीद ते आहियो, अलाह जे तौहीद ते आहियो त पोइ असीं तव्हां सां गॾु थींदासीं। ऐं इहा हिकिड़ी असांजी इबरत आहे, अलाह ताला असांखे वठी ॾिनी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे क़िस्से खां, त उहा वठो ऐं पढ़ो। ऐं इब्राहिम छा कयो, छो जो अलाह जो ख़लील थी वियो, ऐं असांखे बि मुशरिकनि खां ईअं असांखे परे थियणो खपे त असीं परे रहूं, त असांखे बि नजात ॾिए। हादा अल्लाहु आलम। असांखे हिते क़िस्सा यादि थो अचे सईद बिन आमिर ऐं अहल हिम्स, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अबू बकर जे ख़िलाफ़त खां पोइ, अबू बकर नबी जे वफ़ात खां पोइ अबू बकर ख़लीफ़ो थियो पियो, वरी उमर, त उमर चयो सईद बिन आमिर, इहो हिकिड़ो सहाबी जलील, उनखे चयईं त तोखे मां हिम्स जेको शहर आहे, जेको आहे इराक में आहे, मां उन ते तोखे अमीर करे थो मोकिलियां। त हुन जवाबु ॾिनोसि, अमीर मोमिनीन मां कोन वेंदुसि, अमीर मां कोन थींदुसि, त मूंखे दीन हिन मदीने में छॾ। चई त मूंखे गले में विझो था ख़िलाफ़त, ऐं मूंखां पोइ हटी था वञो, मूंखे साथ नथा ॾियो, इहो कीअं थींदो, मां तोखे असि न छॾींदुसि। चए उनखे वरी चाढ़ी ज़ोरी त तोखे अमीर करे मोकिलियां थो, केॾे हिम्स ॾे, यानी कूफा जे शहर जे भरिसां, त उन ॾे मोकिलियईंसि, उन ॾे करे मोकिलियईंसि, ऐं चईंसि या सईद मां तुंहिंजे लाइ पघार शुरू कयां। चईं जेके मूंखे मिले थो हर साल, जेको हुकूमत जे तरफ़ां जेके ख़लीफ़े मुस्लमाननि हर कंहिंखे मिलंदो ख़र्चु, मुंहिंजे लाइ खोड़ आहे। त अमीर मोमिनीन चयुसि ठीकु आहे, वियो हलियो। पोइ काफ़ी टाइम खां पोइ उतां उमिरे जे लाइ माण्हू आया, कूफा खां अचनि पिया मदीने आया, हज़रत उमर ॾे सलाम कयनि उनखे। अमीर मोमिनीन उमर पुछनि त तव्हांखे जेके तव्हांजे शहर में हिम्स में जेके बि ग़रीब हुजनि, उन्हनि जा नाला मूंखे लिखी ॾियो, 10 नाला मूंखे लिखी ॾियो। त हुननि नाला लिखिया, सभु जेके ग़रीब आहिनि, त उन्हनि में हिकिड़ो नालो लिखियुनि सईद बिन आमिर, सईद बिन आमिर नालो लिखियुनि। त हिन हज़रत उमर चयो सईद बिन आमिर इहो केरु आहे? त हुननि चयो त असांजो अमीर, जेको असांजो अमीर आहे। चई पोइ तव्हांजो अमीर तव्हांजो ग़रीब आहे? चई हा, ॾींहंनि जा ॾींहं हुनजे घर में खाधो पीतो कोन थो थिए, ऐं सफ़ा ग़रीब आहे असांजो अमीर जेको हिम्स में आहे। त अजीब हज़रत उमर खे अजब लॻो त ॾिसो अमीर बि आहे ऐं ग़रीब, त ऐं ग़रीबनि में उनजो नालो सईद बिन आमिर। त 1000 दीनार कढी उन क़ाफ़िले जे लाइ, चई त जेॾीमहिल उते पहुचो त ही सईद बिन आमिर खे ॾिजो, त ही पंहिंजे पंहिंजे ख़र्चु करे, ऐं उन्हनि खे पंहिंजे जेके आहिनि घर जा अहल औलाद उन्हनि खे ॾिए। त हिन जेको क़ाफ़िले जो अमीर हो, उन 1000 खयो ऐं 1000 खणी ऐं वियो। जेॾीमहिल उन सईद बिन आमिर खे चई रखे घर में, ऐं ही निकिरी वियो ऐं चईसि हीअ अमीर मोमिनीन खां अथई। त हू घर में जेको हुन पैसा अचे रखिया हा, हिकिड़ी यानी सुर्रा चवंदा आहिनि, यानी ॻंढ ॿधल में हा। त हुन ॾाढो परेशान थी वियो, चई ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। त उनजी घरवारी जल्दी अची वई, चई त छा आहे अमीरुल मोमिनीन मरी त कोन वियो? चई न, इन खां वधीक मुसीबत थी। चई भला के मुस्लमान किथे जिहाद ते निकितल आहिनि, मथां उन्हनि खे का तकलीफ़ थी हुजे? चई त न, इन खां वधीक मुसीबत। चई छा? चई दुनिया मुंहिंजे घर में अॼु घिड़ी वई आहे, सो मां परेशान थियो आहियां। चई त उन खां छा, कहिड़ी दुनिया तुंहिंजे घर में घिड़ी आहे? चई त मूं ॾे पैसा मोकिलिया आहिनि अमीरुल मोमिनीन। चई बसि सवलो आहे, इहे सभु खणी हींअर विराए था अचूं हिते ग़रीबनि ते। त हुन चयो ठीकु आहे, मूंखे मदद कराईंदी? चई हा। त पोइ हुन जल्दी छा कयो, जेके बि पैसा हुआ नंढियुनि ॻंढियुनि में विझी, ऐं सभु पैसा विरहाए छॾियईं शहर ते ऐं ग़रीबनि ते। ॾिसो इहे सहाबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके इमारत क़बूल कोन कंदा हुआ, ऐं जे क़बूल कंदा हुआ त एतिरो ज़ुहद में हूंदा हुआ जो हुननि खे पंहिंजे खाइण पीअण जे लाइ बि कुझु कोन हूंदो। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, ऐं उन्हनि जे रस्ते ते हलूं। हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।